जी नाज़रीन, तव्हांखे पको शर्मो रिपोर्ट ॾींदा हलूं। पको मेनिडस हाईवे रोड ते लाड़काणो खां ईंदड़ तेज़ रफ़्तार कार जो रोड क्रॉस कंदड़ जोगी फ़क़ीरनि जे 2 ॿारनि मथां चढ़ी वई, जंहिंजे नतीजे में 5 वरनि जो ॿारड़ो हनीफ़ पुट रतन जोगी तॾहिं ते फ़ौत थी वियो ऐं हरेश पुट जानी जोगी सख़्त ज़ख़्मी थी पियो। शहरी हादसे वारे हंधि पहुची पुलिस खे इतला ॾिनो। फ़ौती नीनगढ़ जो मड़ ऐं ज़ख़्मी ॿारड़े खे मोबाइल में खणी तालका अस्पताल कंबर पहुचायो, जितां ज़रूरी कारण बैदि फ़ौती नीनगढ़ जो मड़ वारसनि हवाले कयो वियो। होॾां मासूम जो मड़ जोगिन फ़क़ीरनि जी झूपड़ियुनि में पहुतो त वारसनि में कोराम मची वियो। जॾहिं जोगी फ़क़ीर मासूम जे मड़ खे कुंडली शहर खणाए विया। उन हवाले सां फ़ौती ॿारड़े जे पीउ रतन जोगी ॿुधायो त असां कुंडली जे नबीसर वारे इलाइक़े खां हिते सैर सफ़र करे पहुता हुआसीं त रोड क्रॉस कंदे साम्हूं ईंदड़ तेज़ रफ़्तार कार असांजे मासूमनि मथां चढ़ी वई, जंहिंमें मुंहिंजो पुटु हनीफ़ तॾहिं ते फ़ौत थी चिबाड़जी वियो, जॾहिं त ॿियो ॿारड़ो धकी थी पियो। ॿिए तरफ़ हादसे बैदि कार सवार मौक़े तां फ़रार थी रहियो हुयो त पखो पुलिस पीछो कंदे खेसि नसीराबाद वटां गिरफ़्तार करे गाॾी तहवील में वठी छॾी।